टंडन दिया सेज कम साथ छोरी सॼो ॾोह हिन छोरी जो आहे सॼो ॾोह हिन जो आहे। बस रेजानी बस गंदा में हथ विझंदी न त पाण गंदी थींदी आऊं चवां थी छॾ मूंखे त अॼु हिन सां जेका अशर कंदी सास न जेका हिन सां अशर कंदी सास यादि कर हिन खे तूं छॾ हिन त मां थी सघियां। आऊं चवां थी हिन जो हॾ हॾ करे वञीसि त हिन खे ख़बर पवे इश्क थी करे बुनी नथी मरी तूं। यो दिलावर ऐं हाशिम छापिया वेठा कनि हेतिरा ॾींहं थी विया अञा ताईं दरिया खान ते कंहिं आङुर बि नाहे कई। घर में पोती पाए वेठो आहे हुन मूंसां टकर खाधो आहे अञा ताईं हुनखे कुझु बि नाहे थियो। फिकुर न कर चाचा साईं फलां त पुराणा नाइम थींदा। जेकॾहिं इहे वॾेरड़ा मुंहिंजे साम्हूं कंध खणी हलंदा त राज वारा छा चवंदा? हुकुम कर चाचा साईं हींअर ई हमरा वठी वञी दरिया खाने खे दूर करे चा। हा हींअर जो हींअर वञ ऐं हाशिम खे चईसि चूड़ी पाए वठो ई त मूंखे जवाब ॾेई वञ। मूं वटि माण्हुनि जी कमी न आहे। हाशिम माठ करे वेहण वारनि मां नाहे हू ज़रूर कुझु न कुझु कंदो। अञा ताईं दरिया खान खे दड़को बि कोन ॾिनो अथई। दरिया खान मूंसां धोखो कयो आहे। मां शाह ज़मान आहियां जंहिंजी हकल सां डूंगर ॾेरी पवंदा आहिनि। मच्छर जहिड़ो माण्हू मूंसां मस्तियूं थो करे। सबक सेखारींदासीं चाचा साईं हिन दरिया खान खे गोॾनि भरगीले तुंहिंजे कदमनि जे अॻियां उछलाईंदसि। बसि रुॻो हाशिम खां जांच करे चा त हू अञा ताईं चुप छो वेठो आहे। देर न कर शामिर खान ही मुंहिंजे अना जो मसइलो आहे। मां दरिया खान खे वधीक मोहलत नथो ॾेई सघां। चाचा साईं दरिया खान खे ॻोठ मां खण माना मौत जे मुंहं में वञण छाजे करे जो 24 कलाक दरिया खान जे ॻोठ में पहिरो आहे। केतिरा माण्हू हूंदा दरिया खान वटि? 20, 30, 50, 100? बस न तूं 200 माण्हू वठी वञ दरिया खान ॾे खंबे खणी ते वठी अचेसि। ठीकु आहे चाचा मां हाणे ई वञांसि थो। पहिरियां हाशिम ॾांहुं वेंदुसि पोइ जेका संगती सलाह बीठी मां अव्हांखे ॿुधाईंदुसि। देर न कर हींअर जो हींअर वञ। ठीकु आहे चाचा साईं मां हाणे ई वञांसि थो। दरिया खान तुंहिंजी बर्बादीअ जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। छो आयो मुंहिंजे कमरे में? साल जा वॾियूं रन मुरीद ज़बान संभाले ॻाल्हा। जेके मर्द पंहिंजे ज़ालुनि सां मोहबत कंदा आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखंदा आहिनि से मर्द वॾियूं न पर दुश्मन हूंदा आहिनि। इहो तो विसारे छॾियो आहे त आलिया खून जी चटी में आयल आहे। हू असांजे दुश्मन जी भाइटी आहे। इहा निभागी छोरी कॾहिं बि असांजी सजण कान थींदी। आलिया जेकॾहिं वफ़ादार ऐं प्यार करण वारी औरत बणिजे थी त उन में तव्हांखे कहिड़ी कसा थी जो तूं हुनजे पुछा काता कोहरा खणी लॻी पई आहीं? ए या ख़राब थई रन दरिया खान में अखियूं विझो वेठी अथई। गैरत कर अख पट अंधो न थी। आऊं चवई थी डंडो खणी ने ज़ाल ते नथी निभागी जेका छोरी आहे न आलिया इहा सब तुंहिंजो मुंहिंजो ॿिन्ही जो सिर खणंदी। बस आदि बस घणो न ॻाल्हाए। मां हिते तुंहिंजी तकरीर ॿुधण न आयो। त पोइ छा लाइ आयो आहीं? मूंखे कुझु पैसा खपनि। आलिया जे लाइ नवां कपिड़ा ऐं ज़ेवर वठणा आहिनि। ज़ेवर? हाणे इहा मुहांडी गुसाई
दोहरियूं पाईंदी, पेरनि में छेर पाया छम 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 करे हलंदी, बुॾी नथी मरे जो फरमाइशूं थी करे ज़ेवरनि जूं। ॻाल्हि ॿुध, सोना ज़ेवर त छा हिन खे नक जी फुली बि कूड़ी न वठी ॾींदसि। छो न पाए? तूं पाई थी, आलिया न पाए। छा 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 चई? तूं मुंहिंजी भेट इन आलिया सां थो करी, इन छोरीअ सां? हा, ॻाल्हि ॿुध, इनखे पंहिंजी हैसियत में ई रहण ॾेसि, खणा मथे ते न चाढ़ीसि। जेकॾहिं मां तुंहिंजो भाउ आहियां त आलिया बि मुंहिंजी ज़ाल आहे, उहो बि तोखां घटि न आहे। हाणे उहा मुंहिंजी इज़त आहे, जेकॾहिं तूं हुनखे घटि सम्झंदीअ त मां इहो सम्झंदुसि त तूं मूंखे बि घटि थी सम्झी। शमू शमू शमू, तुंहिंजो त दिमाग़ ख़राब थी पियो आहे। ऐं इन टके जी रन जे करे तूं मूंखे पंहिंजी भेण खे साम्हूं थो थी। बस अदी बस, मूंखे कोन था खपनि तुंहिंजा पैसा। अॼु मूंखे ख़बर पइजी विया त तो वटि मुंहिंजी इज़त केतिरी आहे। शमू शमू, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अलाए छोरी कहिड़ो जादू कयो आहे शमू ते। शमू शमू जी मां बि, पर हाणे त दरिया ख़ान बि हथां निकितो पियो वञे। अदाशम, हीअ उहा जाइ जिथे मां दरिया खान खे वठी ईंदुसि, छो त हीअ ज़मीन का ॿी पार्टी ख़रीद करणु चाहे पई। जावेद, ज़मीन असां ॾिसी छॾी, हाणे देर न कर, शिकार खे जार में फासाए। बस अमी तयार रहिजो, मां तव्हांखे फोन करे इतला ॾींदुसि। असांजे पारां पहिरियों धकु तोखे लॻंदो, पोइ धकु आस्ते लॻे या ॾाढिया, तोखे बेहोश थियणो आहे, त जीअं तोते को शक न करे। जावेद, हाणे भली तूं वञ, मतां असां सां गॾु तोखे केरु ॾिसी न वठे। चङो, हाणे मां हलां थो। यारो यारी यारो यारी दिलावर, तूं पंहिंजनि हमराहनि खे तयारु रख। अॼु शिकार खुलम खुला थींदो, का बि लिक लिकोटी न हूंदी, त जीअं भली दुनिया खे ख़बर पए त दरिया खान खे असां अगवा कयो। असां हाशिम भाउ, हिकु दफ़ो दरिया खान खे सरदार शाह ज़मान जे बंगले ते पहुचाए, पोइ ॿुधजांइ दरिया खान जूं दाहूं। ठीकु आहे, हलूं अच। ससी, उदास आहीं या इन रिश्ते में खुश नहीं? छो त साजिद अॻ में 3 ॿारनि जो पीउ आहे। न मां रंज आहियां, न ई खुश आहियां। जेका अव्हां जी मर्ज़ी, जंहिंजे पोयां लाहींदो मां हली वेंदसि। त पोइ उदास छो वेठी आहीं? ख़बर नाहे छो अंदर मां उधमा था उथनि, दिल रोवण लाइ आरा पई करे। ससी, पीउ जो घर छॾण में दुख थींदो आहे। जंहिं घर में ॼमी वॾो थिए उहो घर छॾणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मिट माइट भाइर भेनर छॾणु सवलो त नाहे, पर ससी, प्रिय बसण जी आस त हर छोकिरीअ जो ख्वाब हूंदो आहे। तूं उदास न थी। न रो मुंहिंजी भेण, न उदास थी। तुझे दिल जा अरमान पूरा थियण वारा आहिनि। खुश थी। छा बाबा असांखे ॼणे निभाए वॾो इन करे कयो हुयो त जीअं असांखे पराए घर मोकिले छॾे? हा ससी, धीअर त परायो धणो हूंदियूं आहिनि। न्याणी जो असल घर त उनजे मुड़ुस जो हूंदो आहे। धीअरूं माइटनि वटि त महिमान हूंदियूं आहिनि। अदी, मां आलिया खां सवाइ कुंवार कीअं थींदसि? आलिया खां सवाइ त गाढ़ो वॻो बाहि बणिजी
मुझो बदन साड़ींदो। वरी यो रोज राड़ो छाते लाथी तो छोरियो खुश थियो खिलो अवां जो लायो सजायो थियण वारो आहे। ये तो खुशी जा लुड़का आहिनि चाची। हा ससीअ खे आलिया जी याद थी रोवारे। अलाह कंदो आलिया भी अची वेंदी, वरी हिन घर में टहक गूंजंदा, खुशियूं भी अची वेंदियूं। ससी उथ हाणे त हली पाणी भरे अचो। रो न, उदास न थी। खुशियूं मिलियूं अथई त भरे भाकुर में कर। द्वारा हमरा तैयार है ना? हाँ दाशिम हमरा तैयार है, बस रुगो शिकार जो इंतजार है। जावेद जी फोन आ। हाँ कर खबर जावेद। ठीक है। हाँ हाँ ठीक ठीक। उठ दिल आ रहा। बाबला साईं, ही आहे उहा ज़मीन जेका मां तव्हांखे ॾेखारण लाइ वठी आयो आहियां। अच्छा तो ही आहे उहा ज़मीन। जावेद ज़मीन त ॾाढी भली आहे, फसल बि भलो थींदुसि, बस रुगो थोरी मेहनत जी ज़रूरत आहे। खबरदार तेरा वक्त जो हाँ दरिया खान हाँ चवंदे तो लामारो एक गुड़ो खत्म। दरिया खान तू छातो समझी? हाँ अज मां तोखा हिक हिक पल जो इंतकाम वठंदुसि। दरिया खान रे
अरे दूर से कही है ना तो मां ने जो पाव कटे खरीद आप दिलावर आया दरिया अंजा रुख मोड़े खरीदो आया अज दरिया खान जब कोई हिकड़ो खत्म घर थी दिलावर हाशिम वरे जे दरिया खाने के अगवा करे खड़ी विया तो हम मेहरबानी करे रोश दे अचो ॾिस शबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा सच ॻाल्हाए जां जे छोरी कूड़ ॻाल्हायो अथई न त कोई छॾींदी सही अॼुकल्ह आलिया तो रूप ई मटिजी वियो आहे समझ में नथो अचे अलाए कहिड़े मुले पटियूं पढ़ायूं अथसि अरे सियाणी मूंखे पक न पर सुहाना शक पवे थो त शमू आहे सच ॿुधाए छोरी भला शमू छो पटियूं पढ़ाईंदसि चक्कर कहिड़ो आहे जो आलिया रंग ई मटाए छॾिया अरे सियाणी कसम सां मूंखे का बि ख़बर कोन्हे का किथे अरे सियाणी खे ख़बर त न पइजी वई आहे त इहो कमु मुंहिंजो आहे ही तू छा पई सोची सोचा पई त आलिया जो के मर्द सां चक्कर त नाहे ॿियो कहिड़ो माण्हू आहे अरे सियाणी मूंखां साह खां वठ मूंखे ख़बर न आहे गुलाबी थोड़ो कम नथो करे सघ पए थो तू आलिया जी तलाशी वठ कहिड़ी ख़बर न वटि मोबाइल हुजे रात जो लिकी लिकी कंहिंसां ॻाल्हाईंदी हुजे ऐं उन माण्हू ई आलिया खे पटियूं पढ़ाई हुजनि इहे बि थी सघे थो पर ॿुध जे आलिया जे मकरनि में तूं शामिल थी आहीं त पोइ तोसां अहिड़ो असर कंदुसि जो सॼो ॻोठ ॾिसंदई सम्झई शाह ज़माना अॼु ताईं दरिया खे केर बि क़ैद न करे सघियो आहे ऐं न केर करे सघंदो छो त दरिया बादशाह मां तो जड़े दरिया खे अहिड़ो बंदि ॿधंदुसि जो तूं कंहिं बि ग़रीब जी झुॻीअ जे काने खे बि लोड़े न सघंदे ज़मान तो पंहिंजी ज़िंदगीअ में वॾे खां वॾी ग़लती कई आहे पछताईंदे अहिड़ो पछताईंदे
अहिड़ो पछताईंदे जो तो कॾहिं अॻु में ज़िंदगी में पछतायो ई न हूंदो। हाशिम जैसे अकुल तो पट्टी कॾहिं रहंदी। दरिया खान समझ त तूं उफट मरीब आहे, छो त तोखे हाणे कब्र में रहणो पवंदो। सुबुह शाम मुंहिंजा माण्हू तोखे मारींदा रहंदा। सरदार हुकुम करियो, दरिया खान जे दर्दनि जी इब्तिदा करियूं। हा, अॼु राति हिनखे माकोड़नि जो अज़ाब ॾियो, हीअड़ जे वण सां बधी करे खंड जे शरबत सां वेचारे छॾियो ऐं माकोड़नि जे ॿिलनि में पाणी हारींदा रहो, जे सॼी राति माकोड़ा हिनखे पटींदा रहनि। बाबल साईं, असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? तव्हां सीनो ताणे खपो, मां बि ॾिसां थो त केरु तव्हांजो नालो थो वठे। शाहज़माना धरतीअ ते रही ख़ुदा बणजण जी कोशिश न कर, ज़ुल्म एतिरो कर सुभाणे बर्दाश्त करे सघे। वठी वञोसि कब्र जहिड़े कमरे में कैद कयो। वठी वञो, लिख हाल लिख। दरिया खान, हाणे तोखे ख़बर पवंदी शाह ज़मान कहिड़ी फलां जो नालो आहे। रेसा, मूं चङी तरह हाशिम खे सुञातो। हू हाशिम ई हो। हुन सां गॾु हिकु हमराह ॿियो बि हो, जंहिं खे तूं ॿधल हो। न जो मतलब यो कम सरदार शाह ज़मान जो है। हा रेसा, इस दरिया खान शाह ज़मान जी क़ैद में ई आहे। वैसे मुड़स त फॾो न त गप जो गुॾो ऐं सरदार शाहज़मा जा टुकड़ा टुकड़ा करे दरिया में न लोड़ियास। मुंहिंजो नालो शमू न आहे। त कर्ण कजां शमो, ये न थे जो तुझी हरकत जे नतीजे में शाह ज़मान बाबा साईं के का तकलीफ न। वैसे माठ करे वेहण हाणे असां लाइ महणू आहे। सरदार शाहज़मा असांजे पगदार में हथ विधा आहिनि। जेसिताईं मां फलांद न कंदुसि सुख सां न वेहंदुसि। अहिड़ो कबो जो दुश्मन वाह वाह कंदो, पर थोरो सोची ऐं समझी। जावेद, जी बाबा। जावेद तूं घर वञ बाबा, तुंहिंजी घरवारी बि परेशान थी। चङो ख़ैर आहे, ख़ैर आहे, परेशान ठीक है। रेसा ज़ुल्म थियो आहे। छा थियो आहे? साईं पले पंहिंजी धीउ ससुई दिलदार खे ॾेई छॾी। छा ससुई दिलदार खे ॾेई छॾई? ससुई सिर्फ मुंहिंजी